दोस्त असां वटि पहुता थाने बुला खान खां असांजे दोस्त प्रेस जा जेके बि आया आहिनि सभिनी असां भरपूर आजा था कयूं ऐं फैसल रज़ा पालारी वटि कुझु साथियुनि जा नाला आहिनि उहे बि ज़रूरु असां वठंदासीं। असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त जेको ख़ासि तौर ते असांखे हीअ पर्ची पहुचाए वियो अमजद दुरानी साहिबु कराची जो असांजो इंतहाई क़ाबिल एहतराम महिमानाइतो दोस्त जे 4 किताब जंहिंजा छपियल आहिनि कालम नगार शाइर कहाणीकार ड्रामा राइटर रिसर्चर ऐं उन सां गॾोगॾु 200 खां वधीक उनजे ॻायल शाइरी जा आइटम ऐं पाण SBTV समेत असांजे ॿियनि केतिरनि सारनि इदारनि सां वाॻियल ऐं लाॻापियल रहियो आहे। साईं जिन खे असां वेलकम चऊं था। हैदराबाद खां असांजो दोस्त मोहम्मद सुमार पालारी साहिबु सुरीले आवाज़ जो मालिक सुठो फ़नकार खेसि असां वेलकम चऊं था। ऐं उन खां अलावा असांजे अब्दुल्ला पालारी हटड़ीअ खां पहुतो आहे उनखे बि असां वेलकम चऊं था। ऐं जेके बि असांजे हिते फ़नकार पहुतल आहिनि मोराई दंबूराई जेके तव्हांखे ॾाढो मुतासिर कंदा ऐं तव्हांखे बिल्कुलु इंजॉय